वहीद डायरी के गिरफ्तार कयो कासिम बुगे के गिरफ्तार कयो जब्बार सौवा के गिरफ्तार कयो हत्ताखोरी बंद कयो हत्ताखोरी बंद कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आप देख रहे हैं HRJDO न्यूज़ और मैं हूं वजीर उंदड़। खबर शामिल करते हैं HRJDO न्यूज़ के रिपोर्टर असद सुमरो की। दौलतपुर ऑयल डिपो पर जबरदस्ती यूनियन कायम करके ऑयल टैंकर मालकान और ड्राइवरों से जबरदस्ती भत्ता लेने वाला गिरोह सरगर्म, जिनमें यूनियन के सरबराह अब्दुल जब्बार सोहू, अब्दुल वहीद डहरी, कासिम बुग्यो जबरदस्ती भत्ता वसूल करते हैं, जबकि ट्रांसपोर्ट मालकान, ड्राइवर, ऑयल टैंकर और सिविल सोसाइटी ने एहतजाज करते हुए मीडिया को बताया कि गैर कानूनी यूनियन को खत्म करके भत्ताखोरों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। दौलतपुर के PP रहनुमा इस्माइल डहरी ने HRJDO न्यूज़ को बताया कि मां हितां जो नेक मर्द आहियां, जेकॾहिं जंहिंखे पुलिस ॿधंदी उहो बि मूं वटि ईंदो, जंहिंखे मतिलबु जंहिंजी चोरी थींदी उहो मूंखे, जंहिंसां ज़्यादती बहरहाल थींदी उहो ज़रूरु मूं वटि ईंदो। त कुझु ॾींहं अॻु में ही वीचारा ड्राइवर ऐं ट्रांसपोर्ट मूं वटि आया हुआ त साईं असां अचूं था गुज़र जे लाइ, हाणे 300 रुपया असांखां हू वठनि था फ़ी गाॾी या 500, हुननि जो हिकिड़ो रेट कोन्हे। हाणे असां पंहिंजूं गाॾियूं भरियूं या वरी थाणनि जा चकर कढियूं, तो तव्हां महिरबानी करे इन्हनि खे झलियो त जेको आहे असां इहो कहिड़े नमूने जो असांखां यूनियन त सुप्रीम कोर्ट जी ख़तमु कयल आहे, ऐं जेको हीअ ॾसीनि था ॿियो इहो जेको हू कराची वारो आहे इहो शाहवाणी, त उन जी त सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट ख़तमु कयो आहे त बाबा इहा यूनियन जाली आहे। त मतिलबु उन हिन जबार सुबुह खे बि उन जो लेटर आहे, ऐं ख़ाली पीली मुंहिंजे पोयों लॻी पिया त इस्माइल डायरी थो करे, इस्माइल डायरी थो करे। अदा मां तव्हां सां कोन थो कयां, तव्हां ख़ान मोहम्मद जा बचिलो त मुंहिंजे ख़िलाफ़ु पिरोपेक न कयो त जेको आहे सो मुंहिंजी सियासी साख या जेको आहे सो मतिलबु इल्ज़ाम लॻनि, कूड़ जा इल्ज़ाम, त उहे इन में शुमार नथा थियनि। हाणे मसइलो मूं वटि त मां अर्ज़ु करे सभु को तव्हां ईंदो न जंहिंखे तकलीफ़ पुॼंदी, त वाह हीअ असांखे तकलीफ़ आहे इस्माइल डायरी, हीअ असांजी तकलीफ़ दूरि कर। त मूं हिननि खे चयो मुंहिंजो बाबा ईअं न कयो, पैसा न वठो माण्हुनि खां, इहो साॻियो भत्ताखोरी आहे। यूनियनूं अदालतुनि जूं ख़तमु कयलूं आहिनि, त माना किथे पिपरी बि ख़तमु आहे, अच्छा शिकारपुर ख़तमु आहे, पर इस्लामाबाद ॿुधायांव ख़तमु आहे। सच कहे यूनियन जे आड़ में जेको भत्ते जो इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि, पुलिस कहिड़ो तदारक वरितो आहे हिन महिल ते? पुलिस का कार्रवाई लिखी कंहिं जज साहिब खे, 2-3 हिननि जूं सुनवायूं हलियूं, ऐं जेको आहे सो पुलिस तदारक वरितो आहे, पर घटि उहो न वठणु वरितो अथनि जेको हुननि खे वठणु खपंदो। त ॾिसनि पिया त हू माण्हू हुन खां पैसा वठे पियो, भत्ते जा पैसा वठे पियो, त उन्हनि ते उन महिल FIR थिए हा न, पुलिस FIR न करे सघी आहे।